नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरनि सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे टंडोजन मोहम्मद मां ख़बर ॾींदा। टंडोजन मोहम्मद में 3 महीननि खां पघारूं न मिलण खिलाफ फाक़ाकशी ज़िंदगी ज़ारींदड़ सफ़ाई अमले पारां कम छॾे हड़ताल करे छॾी। एडमिनिस्ट्रेशन जी नाअहली ऐं ग़लत हकमत अमले सबब टाउन कमेटी टंडोजन मोहम्मद जी सफ़ाई कंदड़ अमले समेत ॿियनि मुलाज़िमनि जूं 3 महीननि खां पघारूं न मिलियूं। मुलाज़िमनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे 3 महीननि खां पघारूं न आहिनि मिलियूं। असां वेला काटण ते मजबूर आहियूं। दुकानदारनि उधार सामान ॾियणु बंदि करे छॾियो आहे। हिननि वधीक चयो त पहिरियां टाउन ऑफिसर जी मुअतली जो बहानो बणाए असांखे 2 महीना आसरे में रखियो वियो, जॾहिं त नए ऑफिसर जी मुक़ररी खे अॼु हफ़्तो गुज़रण बावजूद असां सां नाइंसाफ़ियूं कयूं पियूं वञनि। असां मायूस आहियूं। असांजा बचा लंघण सुम्हनि था। उन करे मजबूर थी कम छॾे हड़ताल जो फ़ैसिलो कयो आहे। गुज़िरियल कुझु ॾींहं पहिरियां खुली कचहरी में सहाफ़ियुनि डिप्टी कमिश्नर अॻियां टाउन मुलाज़िमनि जो मसइलो रखियो, जंहिं ते असिस्टेंट कमिश्नर डिग्री पारां टाउन ऑफिसर जी मुअतली ऐं नई ऑफिसर जी मुक़ररी जो फ़ैसिलो कयो, पर अञा ताईं पघारूं न आहिनि मिली सघियूं, जंहिं सबबु सॼो शहर गंदगी जे भर चढ़ी वियो आहे। हर हंधि कचरे जा ढेर नजर अचनि था। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।